हर तंदीम जा माण्हू वेठा ऐं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं ऐं असल मक़सदु इहो आहे त असांखे पंहिंजे मुलाज़िमनि जो हक़ु वठिणो आहे ऐं उन्हनि जा मसइला हल करणा ऐं इन में इहो आहे त कहिड़ी बि तंदीम हुजे, कहिड़ी बि तंदीम सां वास्तो हुजे, सदर हुजे या असांखे त हीउ हिकिड़ो तव्हांजो पंहिंजो कमु आहे। अगरि मिली जुली कंदासीं त असांजी ताक़त वधंदी ऐं हिन में अञा न सम्झो, सभई अची गॾु मिलियो अची ऐं पाण में मोहबत पैदा कयो ऐं मुलाज़िमनि जा मसइला हल कयो। अञा तव्हांजो हाणे ताज़ो ताज़ो ॿियो हमिलो कयो आहे गवर्नमेंट, असां इन करे पाण में मिली जुली करे इहो हिसाबु कयूं था त कहिड़े नमूने असां पाण में मुतहिद थियूं ऐं मुतहिद थींदासीं त ताक़त थींदासीं। असां ॿियनि तंदीमनि खे भले कोई डॉक्टर हुजनि ॿिया हुजनि, असांखे बि सभिनि खे चयो त हाणे पाण में मुतहिद थियो। इन में पाण में इहो न सम्झो त हे वॾो आहे, हे अचो अॻियां वॾा थियो तव्हां, मगर माण्हुनि जा मसइला हल कयो, मुलाज़िमनि जा मसइला हल कयो। ख़ुदा या पंहिंजी अना ख़तमु कयो, ही मुलाज़िमनि जा मसइला आहिनि। हिकिड़ी ॿी तलवार अथव, थी सघे थो त असांखे आज़मायो हिकिड़ी तलवार ॿी मथो अचे। ऐं महिरबानी करे जेके बि असां फ़ैसिला कया आहिनि, असां दोस्तनि खे चई छॾियो आहे 12 तारीख़ वारो इहो प्रोग्राम इन करे कैंसिल कयो आहे त ॿियनि तंदीमनि खे असां गॾु कयूं पाण में ऐं तंदीम गॾु कंदासीं त मसइलो थींदो। गवर्नमेंट असांखे कॾहिं न, ऐं ॿियनि ज़िलनि सूबनि में मसइला हल थी विया आहिनि। वाए सूबो सिंध आहे जेको सॼा सूबा उन मां इस्तेमालु थियनि था, सॼी असांजी टैक्स सभु कुझु उन ते थो हले, मगर मजबूरी आहे बिलाल साहब जी बि, ज़रदारी जी बि, अदीअ जी बि, अलाए सिंध सां इहे ई न जाइ पीपल पार्टी जा जियाला आहिनि, इहे ई माण्हू आहिनि इलेक्शन में हर जाइ ते हिननि खे गॾु साथी आहिनि। अगरि इहो ज़ुल्म थियो त इन जे लाइ इनशाअल्लाह असां सभु गॾा मुलाज़िम थींदासीं। भले कहिड़ो बि मुलाज़िम हूंदो, हिकु जाइ ते जहिड़ो ऐलान थिए सभु पाण में इकठा थियूं, इनशाअल्लाह जीत असांजी थींदी। रब्बुल आलमीन असांजी मदद कंदो। दुआ ख़ैर करो। अल्लाह आमीन या रब्बल आलमीन।